आयो लाल सभई चओ झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। असां सिंधियुनि में एतिरा जाम माण्हू आहिनि जिन खे अञा ताईं ख़बर कोन्हे भई असां सिंधियुनि जो इष्ट देव केरु आहे। के हिन मंदर में वेंदा आहिनि, के हुन मंदर में वेंदा आहिनि, के हिन टिकाणे में, के हुन टिकाणे, के गुरूअ वटि, के किथे, पर असांजो सिंधियुनि जो सॻो बाबो अथव झूलेलाल। इष्ट देव असांजो अथव झूलण, जेको दरिया शाह मां पाण प्रगट थी करे असां सिंधियुनि जी लॼ रखण लाइ अवतार वठी आयो। त सभिनी सिंधियुनि खे वेनती, उहा जोति जेका सिंध में जॻे पई, असांजे वॾड़नि उहा जोति पाण सां गॾु हिंद में बि खणी आया आहिनि, जेका अॼु बि उल्हासनगर 5 जे पूज्य चालीहे साहिब मंदर में जगी रही आहे। अॼु उन जोति जो रिकॉर्ड असांजी इंडिया बुक में बि अची वियो आहे। त असांजो तीर्थ आस्थान सचो झूलण जो इहो आहे। जेके बि सिंधी आहियो, यंगस्टर्स, ॿार नंढा वॾा, वॾड़नि जो